नाज़रीन हिन वक़्तु असीं मौजूद आहियूं पनोआकिल शहर खां जेको तक़रीबन 10-12 किलोमीटर पंध ते आहे सुमरापा वारी कच्चे जो इलाइक़ो आहे ऐं जिते असांखे ॼाणे हिन वक़्तु ॿोॾ आई आहे तमामु घणो पाणी आयो आहे ऐं ॿोॾ नंढी हुजे या वॾी हुजे हिते हर साल नुक़सान थींदा रहंदा आहिनि राति बि 1 वॻे जेको आहे सो कल्ह ॿेड़ी मां हिकिड़ो पीरसन जी पेर तिरकण जे करे ॿुड़ी फोथी आहे जंहिंजो अञा ताईं लाश न मिलियो आहे एयाज सोमरो जंहिंजो नालो आहे सो अञा ताईं उनजो लाश न मिलियो आहे जेके मक़ामी टोबा आहिनि उहे पंहिंजी मदद पाण करे रहिया आहिनि हिन वक़्तु को सरकारी अमलदार न पहुतो आहे हिते उनजा वारस मौजूद आहिनि अचो त उन सां ॻाल्हि ॿोल कयूं त उनजो छा चवणु आहे। हिन पुल खे तक़रीबन जेका ठहियल आहे 30-35 फुट उन खां अॻिते जेको आहे त 2-2.5 फर्लांग सूमरा ॻोठ आहे इन सूमरा ॻोठ ताईं वॾी तकलीफ़ आहे वॾी दिक़त आहे ख़ासि करे ॿोॾ जे टाइम में पाणी अचे थो पोइ माण्हू वॾो परेशान थियनि था वॾो तकलीफ़ में अचनि था असांखे हुकूमत जी ख़बर नथी पए त कारण छा आहे जंहिंजे करे इहा पुल हिन महिल ताईं ज़ेर तामीर न थी। महिरबानी करे CM सिंध के गवर्नर सिंध के इमरान ख़ान वज़ीर आज़म के बाक़ी अमलदार लाॻापियल जेके भी ऑफिसर आहिनि हाईवे डिपार्टमेंट जा हुजनि इरिगेशन जा हुजनि उन सभिनि खे असांजी रिक्वेस्ट आहे त बाबा हिते मौतगियूं फोतगियूं घणियूं थियूं अथनि ख़ासि करे ॿोॾ जे टाइम में तो महिरबानी करे हिन पुल जे तदारुक कयो वञे ऐं पुल वॾी ब्रिज ठाराए ॾिनी वञे जेका बचा बंद खां वठी सूमरा ॻोठ ताईं वॾी ब्रिज ठाराए ॾिनी वञे सॼो आवाम जेको आहे हितां जो वॾो परेशान तवजो नथो ॾे न वज़ीर आला न को हुकूमत न को बादशाह लखे माण्हू आहिनि साईं असांजा कचे में किरोड़े सालों साल ॿुॾनि था को तवजो नथो ॾे अलाए छाजे करे अलाए छा मसइलो आहे न को हुकुमरान न को वज़ीर आला न असां ॾे त को तके ई कोन थो बसि ॿुॾंदा रहूं था इहे सदाई माण्हू मरदा रहनि था असांजा कई ॿुॾी आहिनि वीचारा कंहिंजूं मोटरसाइकिलियूं किरी पियूं के माण्हू ॿुॾी आहे साला साल ॿुॾनि था हिन में तव्हां जेको थियो आहे तव्हां MNMP खे ॾिनो आहे इतला साईं सभु खे ॾिनो आहे इतला कोई न पहुतो आहे को बि न हिमायतदार न पहुतो आहे वीचारा अमीर बरांदा आहिनि पाड़े जा आहिनि वीचारा उहे पंहिंजा ॿियो असां त केरु तावन ई नथो करे पियो इन जे बारे में तव्हां छा चवंदा तमामु वॾो अफ़सोसनाक वाक़ियो आहे वरी ॾुख जी ख़बर आई आहे जॾहिं बि हिते वरी ॿोॾ थी आहे तॾहिं को न को वाक़ियो हिन ॻोठ सां ज़रूरु थियो आहे वॾो सबबु उन जो इहो हूंदो आहे त हिते असां वटि पुल न आहे रस्तो न आहे जंहिंजे करे माण्हू ॿेड़ियुनि जे ज़रिए पोइ नंढियूं वॾियूं ॿेड़ियूं माण्हुनि खे वेचारा पंहिंजी ज़िंदगी वॾे नुक़सान में विझी करे ॿेड़ियूं हलाइनि था आवाम खे मिड़े तकलीफ़ खां बचाइनि था पर पोइ अलाह जी कुदरत सां को न हिकिड़ो वाक़ियो 2 वाक़िया थींदा ज़रूरु आहिनि वॾो सबबु इहो आहे त जेसिताईं इहा पुल न ठहंदी माण्हू पुल जे ज़रिए न अचंदा न ईंदा न वेंदा हीउ इलाइक़ो असांजो जेको आहे इहो खुर्शीद शाह नासिर शाह मुबीन ख़ान जतोई इहे वोट इहे वठंदा आहिनि MP MLA इहे थींदा आहिनि हर साल वाइदा करे वेंदा आहिनि पर हिन महिल ताईं थियो कुझु बि न आहे अलाह जी अलाह कहिड़ी असांजे मथां नाराज़गी आहे जो हीअ असांजे मथां मुसीबत वञनि ई नथियूं ख़ुदा रा इन ॻोठ सूमरा ते हिन अवाम ते रहम कयो वञे इन पुल जी जेका आहे तामीर हिन बचा बंद खां वठी करे जेसिताईं तकलीफ़ आहे सूमरा ॻोठ थिए या पांवारी ताईं थिए मतिलबु आहे माण्हुनि जो अचणु वञणु जेको आहे उहो वॾी सहूलियत सां थिए। अस्सलाम वालेकुम। अॻिले साल हिते ॿेड़ी ॿुॾी तंहिं महिल 6 माण्हू असांजा फौत थी विया उन टाइम कामिली शाह हिते अची उन्हनि खे ठला दिलासा ॾेई त असां इहे पुल मंज़ूरु कंदासीं हिन महिल ताईं इहा पुल मंज़ूरु थिए ई कोन थी बजाए असांखे वॾे दरिया वारी उहा पुल हिन महिल ताईं ठही त आहे पर नाकारा जेका दरिया परे खणी वियो आहे जेकॾहिं इहा हिते हुजे हा त इनशाला हे असां सां वाक़िया न थियनि हा अॼु इहो उस्ताद असांजो फौत थियो आहे अल्लाह साईं उनखे जन्नतुल फिरदौस में जॻह ॾे बाक़ी असांजे लाइ वॾो आधार आहे जेकॾहिं गवर्नमेंट तदारुक करे त हीउ मनोड़े जहिड़ो शहर आहे सूमरा क़दीमी ॻोठ आहे अॼु जो न आहे तक़रीबन असां ॼाया आहियूं नंढे खां वठी असां सदाईं सूरनि में आहियूं अॼु ताईं को बि असां वटि हिकु छा पर घटि में घटि थोरी अहिड़ी का इन अधु पुल जेतिरी असांखे मंज़ूरु चुआड़नि या हुन ताईं पीर ताईं करे ॾियनि असांजे गवर्नमेंट खे मुतालबो कयूं था ख़ासि करे साईं मुराद अली शाह खां
त हीअ पुल असांखे ठाराए ॾिनी वञे, असांखे नुक़सान खां बचाए वञे, जानी ऐं माली नुक़सान खां असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। बसि ज़रूरत आहे। 12 महीने नुक़सान थिए थो, असांखे पुल कान्हे, अचूं वञूं ॿेड़ियुनि ते था, तकलीफ़ आहे असांखे ॾाढी। जेकर असांखे माण्हू मरनि था, असांखे पुल खपे, पुल जी वॾी ज़रूरत आहे। वॾी ज़रूरत आहे पुल जी। घणा साल थिया आहिनि पुल नथी ठहे? पुल खे साल थिया हाणे ॼणी कोन था। हे कमु कंदासीं, हे कंदासीं, वरी कनि कोन था। बसि हाणे वरी उहो जेके जीअर आहे, हा उहे छा ई कान ईंदा। बसि उन्हनि जूं उमेद ख़तमु हुअनि। जॾहिं ग़रीब जो कमु कनि ई कोन था त उहे छा जी उमेद रखंदा। सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच टीवी के बेल आइकन के दबाएं, कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.